नौशहरो फिरोज़ ज़िलो जेको पंजनि तालुक़नि नौशहरो फिरोज़, मोरो, कंडियारो, भिरिया सिटी ऐं मेरापुर तालुक़नि ते मुश्तमिल आहे, उन में 2 क़ौमी ऐं 4 सूबाई तक अची वञनि था। नौशहरो फिरोज़ जी कुल आबादी 17,77,084 आहे, जिथे रजिस्टर्ड वोटरनि जो तइदादु 9,34,811 आहे। नौशहरो फिरोज़ ज़िले खे क़ाइमु थिए जेतोणीकि 34 सालनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर ज़िले जो अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। गुज़िरियल 15 सालनि में लगातार पीपुल्स पार्टी जी सिंध में हुकूमत हुजण बावजूदु नौशहरो फिरोज़ जा लखें रवासी हिन वक़्तु बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। पूरो ज़िलो जहिड़ो खंडर जो ॾेख ॾेई रहियो आहे। नौशहरो फिरोज़ में न तइलीम जी का बहितर सहूलियत आहे, न ई वरी सिहत जी सहूलियत रवासियुनि खे मुयसरु आहे। हालत इहा आहे जो नौशहरो फिरोज़ ज़िले खे क़ाइमु थिए 34 सालनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर हेल ताईं सिविल इस्पताल खे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर इस्पताल जो दर्जो बि नाहे मिली सघियो। इस्पताल में अक्सर मर्ज़नि जा माहिर डॉक्टर त मौजूदु कोन्हनि, पर उते मरीज़नि खे का बि सहूलियत नथी मिले ऐं इस्पताल रुॻो रेफर सेंटर बणियल आहे, जितां मरीज़नि खे नवाबशाह या ॿियनि शहरनि ॾांहुं मुंतक़िल कयो वेंदो आहे। साहितीअ जे हिन क़दीमी ज़िले नौशहरो फिरोज़ जा रहवासी पीअण जे पाणीअ खां महरूम आहिनि। जर जे पाणीअ में सेंखियो शामिलु थी वञण सबबु रहवासी हाणे पीअण जो पाणी पैसनि ते ख़रीद करण ते मजबूर बणियल आहिनि। जेकी पाणी ख़रीद नथा करे सघनि, उहे बीमारियुनि में मुब्तला थी वञनि था। नौशहरो फिरोज़ शहर जी ड्रेनेज जो निज़ाम तबाह थियल आहे। शहर जा अक्सर रोड रस्ता गंदे पाणी जे तलाउनि में तब्दील थियल आहिनि, जंहिं करे रहवासी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि, पर केर बि नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे, जंहिं सबबु शहर जो कारोबार पिणु तबाह थी वियो आहे। नौशहरो फिरोज़ शहर जे क़ौमी असेंबलीअ तक NA 206, जंहिंमें नौशहरो फिरोज़, मोरो तालको ऐं भिरिया सिटी तालके जो कुझु हिसो अची वञे थो, उन जी कुल आबादी 8,81,828 आहे, जॾहिं त रजिस्टर्ड वोटरनि जो तइदादु 4,61,946 आहे। हिन तक में नौशहरो फिरोज़, मोरो, मिठियाणी, दरिया खान मरी, पटीदन, नवांजतोई, खुल समेत ॿिया नंढा वॾा शहर अची वञनि था। इन तक ते पीपुल्स पार्टी जो ज़ुल्फ़कार भेण कामयाबु थियो हो ऐं ईंदड़ चूंडुनि में पिणु खेसि ई पीपुल्स पार्टी जो उम्मीदवारु नामज़द कयो वियो आहे। इन क़ौमी असेंबलीअ तक में 2 सूबाई असेंबलीअ तक PS 34 नौशहरो फिरोज़ ऐं PS 35 मोरो शामिल आहिनि। PS 34 नौशहरो फिरोज़ ते मुमताज़ चांडियो पीपुल्स पार्टी पारां कामयाबु थियो हो, जेको ॿीहर पिणु पीपुल्स पार्टी जो उम्मीदवारु आहे, जॾहिं त PS 35 मोरो ते GDA जो आरिफ मुस्तफ़ा जतोई कामयाबु थियो हो, असेंबली पहुतो। उन्हनि तकनि में पिणु कहिड़ा तरक़ियाती कम थिया, इन्हनि बाबति शहरी चवनि था त अवामी मसइला गुज़िरियल 15 साल में हल थिया न थिया, चूंडियल नुमाइंदनि छा कयो? साईं, पहिरें बि कोन थिया आहिनि ऐं हाणे बि कोन थींदा। इहे वॾा माण्हू आसिरे में असां खां वोट वठियो वेंदा, वरी वञी पोइ इस्लामाबाद वेहंदा। असांखे वरी बि उमेदु कयूं था इन्हनि में त को असांजे शहर जा मसइला हल कनि। जीअं इस्पताल आहे, उनखे ज़िले जो दर्जो नथो मिले, या साफ़ सुथराई आहे, उहा बि कोन थी थिए। त इहे मसइला आहिनि जेके ज़रूरी। या बिजली जो मसइलो आहे, गैस आहे, बिजली आहे, वॾा वॾा माण्हू त सोलर हणाए उन में पंहिंजो कमु कढियो था वञनि, ग़रीब माण्हू इन में मरे थो। असांखे इहे शिकायतूं आहिनि। असां नौकिरी आहे, ॿियो टियों रोज़गार त उहे कोन था ॾियनि। अॻु में उहो हूंदो, हाणे सिर्फ़ु जेके ज़िंदगीअ जूं ज़रूरी शयूं आहिनि बुनियादी, उहे बि रहंदो असां खां खसे आहिनि। साईं, सुवाल तमामु घणा थींदा, छो त जेको ॿोॾ आई 2 साल अॻु में न मींहं जी, उहा तमामु इन्हनि खे माण्हू जेको आहे न वठंदा ॻिचीअ खां वठंदा बिल्कुलु। छा सूरत हाल आहे? वरी इलेक्शन आई, वरी सियासतदान तव्हां वटि ईंदा, अवामी मसइला कुझु हल थिया? कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि असांजा? बाबा, अवामी मसइला बिल्कुलु हल कोन थिया आहिनि, कुझु कोन थियो आहे। 15 साल अवाम ईअं गुज़ारे छॾिया, कुझु बि न थियो आहे। उहे रस्ता रोड तबाह लॻा पिया आहिनि, सॼो डिस्ट्रिक्ट ख़राबु लॻो पिया। माण्हुनि खे नौकिरी त कोन मिली, पर जेके ज़ाती मसइला आहिनि, पीअण जा पाणी जा मसइला आहिनि, हे जीअं ॿोॾ आई, मतिलबु हे मसइलो ख़राबु थियो, हर शइ तबाह थी विया। मतिलबु कंहिं बि हवाले सां मुतमिन न आहे अवाम। हाणे आहे 15 साल गुज़रिया, हाणे जेकी हुकूमत ईंदी अला करे उन्हनि खे ईमान ॾिए के कम कराइनि, बाक़ी हींअर ताईं अवाम मुतमिन न आहे। हाणे हींअर बि वोट जे हवाले सां ईंदा वॾेरा, हाणे छा कजे? हू त चवंदा बाबा वोट ॾिए, भई माण्हू मुतमिन न आहिनि, सिधी ॻाल्हि आहे, बिल्कुलु न आहिनि। ऐं असां पाण चऊं था त भई अहिड़ी का क़यादत अचे
जेका माण्हुनि जा मसइला हल कराए, घणे बुनियादी मसइला हल कराए। नौकिरी त मिलनि कोन थियूं, माण्हू पंहिंजो रोज़गार पाण सां कनि, रोज़ी पाण सां कमाए खाइनि, हर शइ पैसनि ते पिया वठनि। प्राइवेट स्कूल में ॿार पढ़ाइनि, स्कूलनि में को सही सिस्टम कोन्हे, हर जॻह ते करप्शन लॻी पिया। जिथे वञी त पैसे खां को कमु नथो थिए, किथे कयां फीस, जिथे वञी बहरहाल तबाह आहे निज़ाम। जेके नुमाइंदा हिते अचनि था, MP MNA अचनि था हिते, उन टाइम में त वॾा वॾा ॻाल्हियूं था कनि त भई असां नौशहरो ज़िले खे वॾी तरक़ियाती कमनि सां नवाज़ींदासीं, पर हिन 5 सालनि में बि त हिन नौशहरे ज़िले जे लाइ कुझु कोन थियो। ख़ासि करे सफ़ाई सुथराई जे हवाले सां हर वक़्तु रुॻी नालनि जो पाणी ॿाहिरि पियो अचे। चूंडियल जेके नुमाइंदा हुजनि उहे बि त हिते कंहिंखे बि चवण लाइ तयारु न हुया, ऐं हर वक़्तु हिते रुॻी जेको आहे सो गटरनि जो पाणी आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो का बि तरक़ियाती अहिड़ी कमु नौशहरे में ॾिसण में न आयो आहे। न कुझु बि न, चइजे करे जो इस्पतालनि में त ज़ीरो आहे सफ़ा, ऐं उते त का बि शइ न आहे। जेके ग़रीब मिसकीन वीचारा मज़दूर हारी आहिनि, उहो कहिड़े बि तरीक़े सां ॿार नंढड़ा मासूम खणी वञनि था, त उते का रिस्पॉन्स न आहे। उते असां शहर जा जेको आहे दुकानदार आहियूं, असां वटि उहे ई नालियूं वग़ैरह साफ़ नथियूं थियनि। को बि टाउन कमेटी जो असां तावन कोन्हे को, हुकूमत जो को बि तावन कोन्हे को। रोड रस्ता तव्हां ॾिसो त पाणी सां भरिया पिया आहिनि, शहर में आलूदगी आहे, का बि जेको आहे को रिस्पॉन्स कोन्हे को। अस्पताल में का सहूलियत न साईं, का बि कोन्हे का बि सहूलियत कोन्हे का। उते दवायूं कोन थियूं मिलनि, उहे साॻी स्टोरनि ते फ़रोख़्त पई थियनि, ग़रीब खे को बि उते का सहूलियत कोन्हे का। नुमाइंदा वाइदा करे विया त असां हीअं कंदासीं, सहूलियत ॾियो, को वाइदो पाड़ियो न? न साईं, उहे सिर्फ़ु 5 सालनि खां पोइ ज़ाहिर थींदा आहिनि। हींअर इलेक्शन आहे, हींअर ज़ाहिर थींदा वाइदा, उहे साॻा वरी कंदा, पर पोइ वरी को बि कोन जेको कोन्हे को बि जवाबु ॾियण वारो कोन्हे, को बि असांखे उन खां पोइ पुछाणो करण वारो कोन्हे। सिर्फ़ु इलेक्शन वारे ॾींहुं उन जा ताज़ियूं यादि अची ईंदियूं आहिनि, ऐं भत बि यादि अची ईंदा आहिनि, संगत बि यादि अची आहे। उन्हनि जा 24 कलाक दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि इलेक्शन ॾींहंनि में। इलेक्शन खां पोइ वरी 2-3 ॾींहं हफ़्तो खनि दरवाज़ा खुलियल आहिनि, उन खां पोइ वरी मुकमल तौर ते कहिड़ा हिते अवामी मसइला आहिनि जेके हल न थिया आहिनि? हिते ड्रेनेज सिस्टम हाणे कुझु बहितरी अचे पई। हाणे नओं चेयरमैन साहब थियो आहे, असां उन कुझु रिज़ल्ट ॾेखारी आहे, ॾिसूं थी सघे इलेक्शन खां पोइ बि कमु मुकमल हले। हा, इलेक्शन जे हिसाब सां तमामु बहितरीन आहे कमु हले पियो। सिहत ते का न आहे सहूलियत। असांजी इहे बाज़ार थी या असांजो हेठां ई चौंक थियो, सफ़ा माना खंडरात थी वियो असांजो, माना कंहिं बि माना सॼो खंडरात थी वियो आहे। सभु माना तव्हां ॾिसंदो न, हुनजी सिचुएशन ॾिसंदो, माना किरोड़नि जो कारोबार आहे उते, सफ़ा अहिड़ी हालत थी वई आहे। असांजो हिते सुमरा महला थियो, हेठां ई चौंक थियो, माना सफ़ा खंडरात थी वियो आहे। किरोड़नि खरबनि रुपयनि जो हुते कारोबार आहे, हेॾां होॾां का फैसिलिटी अवाम खे फैसिलिटी न आहे का। सभु चूंडियल नुमाइंदा आया 5 साल पहिरियों त वाइदा करे विया, पंहिंजो जेको टका 206 या PS चौधरी आहे, पंहिंजो हिते मुमताज़ चांडियो साहिबु आयो, ज़ुल्फ़कार बेनब आयो, 5 साल गुज़री विया। इन विच में कॾहिं नज़र आया तव्हां खां पुछण? का साहिबु जेॾी महिल हाणे केरु मां सम्झां थो फोतगी कंहिंजी थिए थी, त मां सम्झां थो ॿिए ॾींहुं अची था पहुचनि या शाम जो अची पहुचनि था, बाक़ी असांखे ॾिसण में नथा अचनि। माना कहिड़ा मसइला आहिनि हिते, बुनियादी मसइला कहिड़ा? मसइला को कोन्हे को, बसि महांगाई थिए, असां ग़रीबनि खे सस्ताई खपे, ॿियो कुझु न खपे। वोट असांजा बिलावल दरदारी अॻियां सलाम आहे। हिते जेके बुनियादी तव्हांजा मसइला आहिनि, ड्रेनेज आहे, तइलीम आहे, उहे बसि सलाह कंदो इहो बि ईंदो बिलावल त सही थी वेंदा। हा ईंदो। छा थियो आहे? हिन महिल डॉक्टर काशिफ कमु भलो पियो कराए साईं हिते नौशहरे में। तव्हांजे MP MNA कॾहिं आया, ॾिठो अथव हिते? साईं उहे बि ईंदा, वोट थींदा त ईंदा, पहिरों कोन आया आहिनि, हाणे ईंदा कम कंदा। वोट वठण ईंदा, वोट ॾींदासीं। असां अल्हम्दुलिल्लाह पहिरियां मुमताज़ चांडे खे चूंडियो। 5 साल ताईं को माण्हू चए हिकु ॾींहुं बि दरिया खान आयो हुजे, को 100 रुपए जो कमु साबित करे, हुनजो कहिड़ो कसूर आहे? वोट असां ॾिनो, घर वञी वेही रहियो, माल लुटे पियो थो। हिते को माण्हू साबित करे मुमताज़ चांडियो 5 साल में आयो हुजे। असांजे अस्पताल जो हाल ॾिस साईं, हीउ शहर आहे, हीउ कोई UC आहे इहो न आहे। अस्पताल जो अहिड़ो हाल लॻो पियो आहे, न दवाई आहे, न डॉक्टर, न अस्पताल। गर्ल्स स्कूल जो मसइलो लॻो पियो आहे साईं, वञी ॾिसो। हीउ रस्तो लॻो पियो आहे, तव्हां ॾिठो, मां रस्तो ॾेखारियोमांसि, अहिड़ो रस्तो लॻो पियो आहे साईं, किन किचरा, नमाज़ी माण्हू नथो लंघी सघे। हीउ टैंकी जो कमु आहे, बिजली दरिया खान जी न आहे 2 कलाक बि साईं, 24 कलाकनि मां 2 कलाक बिजली नथी अचे। दरिया खान मरी जी पाणी वाटर सप्लाई नथी अचे। दरिया खान मरी जी अहिड़ी तबाही करे छॾी आहे हिन माण्हुनि साईं, पर हिननि जो ॾोह ई न आहे। असां वोट ॾिनो इन्हनि खे कामयाबु करे, इंशाअल्लाह आईंदा 8 फरवरी ते इन्हनि खे ॿुधाईंदासीं। जेका साॻा नक्शा अॻिते आया आहिनि न, इन्हनि खे डराईंदासीं साईं।
अल्लाह जो कमु 15 साल थी विया आहिनि पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे। हिते जेका बि नुमाइंदा अचनि था उहे सिर्फ़ु अची माना कमकार घटि पंहिंजा जेब जेको आहे सो भरनि था। हू नुमाइंदनि जो चवणु इहो आहे त भैया असांखे अॻियां मंथलियूं ॾियणियूं खपनि। पोइ मंथलियुनि खां केरु था वठनि उहो नुमाइंदनि खे ख़बर हूंदी। दरिया खान जे अंदरि को बि तरक़ियाती कमु न आहे। मिसाल जे तौर ते असांजी हॉस्पिटल आहे 15 साल पीपल्स पार्टी गवर्नमेंट सिंध में रही आहे ऐं अॻियां 5 साल जेको आहे सो मर्कज़ में रही आहे। पर असांजी हॉस्पिटल में तव्हां हुते वेंदो त हुते कुता पिया घुमंदा, माना हुते आवाम जी का सहूलियत न आहे। अगरि कंहिंखे कोई अचानक एमरजेंसी में को माण्हू वञे थो हॉस्पिटल जे अंदरि कंहिं शइ जी सहूलियत न आहे। बाबा हुतां जेका निकिरी वञो नवाब शाह ले वञो या कंहिं ॿिए पासे ले वञो उनजी सहूलियत न आहे। असांखे नंढड़ियूं असांजी नियाणियूं आहिनि, गर्ल्स स्कूल आहे हाई स्कूल, उन खे साईं तक़रीबन मां अलाए केतिरो टाइम थी वियो आहे, मां 5-7 साल थी विया आहिनि। को ठीको ॾियण लाइ कहिड़े ठेकेदार खे, त उहो कमु उते रोलड़े में पियल आहे। उहे नियाणियूं जेको आहे माना सुबुह जे टाइम ते नथी पढ़ी सघनि। हू माना में प्राइमरी स्कूल में 12 बजे ताईं छोकिरियूं ॿी शिफ्ट हूंदी पढ़नि, त उहे नियाणियूं जेको ॿाहिरि जूं ॾाढियूं तमामु हद खां वधीक परेशान दरपदर लॻी पियूं आहिनि ॾाढी। उन खां अलावा शहर जे दरिया खान जे अंदरि को बि न को सफ़ाई जो निज़ाम न आहे, का ॻाल्हि ई कान्हे का। हींअर इलेक्शन अचे ॿुधी वेझो त हींअर सिर्फ़ु किरासन ते ज़ोर आहे। किरास बि जेको आहे सो माना 70,000 रुपए जो किरास थो ठाहिनि था बिल में, ऐं कमु थो थिए जेको आहे सो पंहिंजो 5,000 6,000 7,000 जो। ऐं नालियूं जेकियूं आहिनि हुनजे मथां जेको आहे सो रिपेयर करे 2-3 बार हणी मथां ई हल्की फुल्की करे, ऐं नाली बि जेको आहे उनजो बिल जेको आहे सो मुकमल कंप्लीट माना कयो थो वञे। 15 साल इहा पार्टी रही आहे। इन में असांजे इलाइक़े में को बि जीअं पाणी जो को निकास जो को निज़ाम ठहियो हुजे या सिम नालनि जो को निज़ाम जो को ठहियो हुजे, हा पीअण जे पाणी जो बि को बि निज़ाम न आहे। ऐं गैस त बराए नाम थी वई आहे। बिजली 24 कलाक में 1 कलाक बि नथी अचे। थंबनि में ख़ाली तारूं टंगियूं पियूं आहिनि। 206 जो जेको NA साहब हो ज़ुल्फ़कार बेण साहब, मां सम्झो दरिया खान मरी में शहर जे अंदरि 1 रुपए जो बि कमु न थियो आहे। ऐं असां बिल्कुलु दिली तौर सां इन खां नाराज़ आहियूं। जो असांजी कच्ची बस्ती आहे या 3 महीना असांजो ट्रांसफार्मर सड़ियो पियो आहे। पूरे शहर में असां 1 किलोमीटर खां शहर जो पाणी पीअण जे लाइ वठी ईंदा आहियूं। असां मदरसे जे तालिब इल्म जे लाइ जेको असांजो मदरसो आहे 300 तालिब इल्म पढ़ंदा आहिनि। यकीन करो काठियुनि ते मानी पचाईंदा आहियूं। को बि चूंडियल नुमाइंदो कंहिं शइ जी तरफ़ को तवजो न आहे। हाणे थोरी घणी नालियूं ठहियूं आहिनि, हाणे गिटियुनि में पाणी नालियूं मथे थी वियूं आहिनि, हाणे गिटियुनि में मिटी न आहे। हाणे जो पाणी बरसाति अची वई त यकीन करे जो पाणी घर ॿुॾी वेंदा। अहिड़ा हालात आहिनि। न कि असां वटि स्कूल जी सहूलियत आहे नियाणियुनि जे लाइ, हॉस्पिटल बिल्कुलु बि असां वटि नाकारा आहे। को अगरि मैयत खणी था अचनि, ख़ुदा जो कसम 5-5 कलाक मैयत खे रखे वेठा आहिनि। असांजे मैयत जो पोस्टमार्टम थियण जे लाइ तयारु न आहे। कंहिं औरत खे डिलीवरी आहे, हितां नवाब शाह वठियो वञ या नौशहरो वठियो वञ, हिते एम्बुलेंस जी सहूलियत न आहे। केतिरे सालनि सां माण्हू रक्षनि में गॾा गाॾियुनि में पंहिंजे जेको बच्चनि खे एक्सीडेंट वारा मरीज़ या एमरजेंसी हुनखे खणी ईंदा आहिनि। कंहिं माण्हू खे दरिया खान मरी में एतिरो बि न आहे जो 5-8 लख जी एम्बुलेंस आहे उहो को हुजे। मौला बख्श खान मुबे जो सरदार साहब जन ऐं चांजो साहब जन, दयाल हुसैन लंजार साहब जन, इहे असांजे तकनि जा ईंदड़ नुमाइंदा माण्हू आहिनि। यूसी चानारी ऐं दरिया खान मरी असांजा गॾियल इलाइक़ा आहिनि। यूसी चानारीअ सां बि इहा ई साॻी हालत आहे। जेके असांजे दरिया खान मरीअ जे माण्हुनि दाऊं कयूं आहिनि, पोइ हिते बि उहे हशरनि असांजो यूसी चानारी जो स्कूल जेको आहे उन जो हींअर मरामतूं या उन में जे पोलिंगूं थींदियूं आहिनि उनखे ख़तमु कयो वियो आहे। ॿुधी न हुते शराब नशा पिया हलनि। गवर्नमेंट दरिया खान मरीअ जी पुलिस साहब निंड में पई आहे। वॾा माण्हू असांजे पारां छा जॻहनि आहे। सूबेदार आहे सौ असांजी नथो ॿुधे दरिया खान मरी थाणे जो, त असां वॾनि माण्हुनि खे छा बि जाॻायूं। हाणे त उन्हनि सभिनि जा पीअर जाॻाईंदासीं आया आहियूं। कंहिंजी पोड़ी गुज़ारे थी वञे, चवंदा तव्हांजो वॾो त ॾाढो भलो, इहा ख़बर कान त पोड़ी हुई या को मर्दो। नाइजाइज़ी करण था अचनि वोटनि जे करे। हाणे वोट वठण था अचूं, हाणे दुआ घुरायां। हींअर हिन महिल ज़ुल्फ़कार बेण असांजो मामो रमज़ान यूसी चानारीअ जो चङो मुड़ुसु ज़िया हुसैन लंजार साहब खां दाऊं करे रोड ठाराई त असांजा मसइला आहिनि। डिलीवरी केसनि जीअं भाऊ जन चयो उहो रोड मस ठहियो आहे असांजे। तव्हां हशर सॼे यूसी ऐं दरिया खान था ॾिसो त छा हशर आहे। असांजे हितां दरिया खान मरी खां जाड़ी ताईं ऐं हेॾे बेरकी ॾे, इहे असांजा पसमानदा जेके इलाइक़ा आहिनि, इन्हनि में वञी ॾिसो त बेरूत नज़र थो अचे। न रोड आहे, न इस्पताल आहे, न रस्तो आहे, न का अहिड़ी सहूलियत आहे। चूंडियल नुमाइंदा छा था कनि? चूंडियल नुमाइंदा साईं वोट वठी था वञनि, पोइ वरी 5 साल असांखे नज़र कोन था अचनि। 5 सालनि खां पोइ किथे TV ते दीदार कयूं था, या कंहिं रोड ते दीदार कयूं था, या किथे शादी गमी ते, किथे उहो बि वॾेरे वटि।
उते मुलाक़ात थिए थी। सुजाग आहे, वरी साॻा माण्हू ईंदा, वरी साॻा चेहरा ईंदा, आवाम खे सुजाग थियणु खपे। हींअर पंजाब में तब्दीली आई आहे, होॾे त ख़ैबर पख्तूनख्वा में तब्दीली आई आहे, उते ॾिसो हींअर माण्हू सुजाग आहिनि। हाणे पंजाब में तव्हां वञो पंजाब में, उते ॾिसो त को बि अहिड़ो ॻोठु कोन्हे जिते रोड, बिजली या अहिड़ी का सहूलियत न हुजे। असां वटि फाटको आहे, तव्हां हितां मरीज़ खणी वञो, एक्सीडेंट थिए या का अहिड़ी का एमरजेंसी थिए, फाटके ते 2 गाॾियूं जॾहिं क्रॉस थियनि थियूं, पूरो कलाक लॻे थो मरीज़ उते फाटके ते मरियो वञे। हींअर बि माण्हुनि खे जेके चंद आहिनि उन्हनि खे पैसा ॾेई, बाक़ी त माण्हू वीचारा ग़रीब त वञी वॾनि जे मजड़े में आहिनि। हिकिड़ो मूंखे जे पोयां 100 माण्हू आहे, मूं हिकिड़ा 5 लख वठी छॾिया, त उहे माण्हुनि जा वोट खे न ॾींदो त हुनखे उन ज़मीन था उसारींदा, उनखे को न को तकलीफ़ूं ॾींदा। ऐं उन खां पोइ हींअर ई दाबा शुरू थी विया आहिनि माण्हुनि खे, जेके हींअर बि जेके थिया आहिनि, जिथे बि घुराया विया आहिनि जिन खे माण्हुनि खे, उन्हनि जॻहियुनि ते बि तव्हांखे पाण ख़बरूं पियूं हूंदियूं, त उन्हनि खे इहो दाबा हर तक ते ॾिना था वञनि। बाबा वोट न ॾींदा, 8 खां 9 ते केॾे वेंदा? तो इहे हालत आहिनि, कम न थींदा, न अॻ में थिया आहिनि, न हाणे थींदा, छो जो उहे साॻा ई आहिनि। हिते ममता चांडियो अॼु ॾींहं ताईं न ॾिठो वियो आहे, हिते पंहिंजो हाणे आयो आहे, हाणे दुआऊं यादि आयूं अथनि। 5 सालनि में माण्हू मरी विया, MLA हाणे चवंदो त 5 सालनि खां पोइ, 5 सालनि में को बि न आयो आहे। हिते हिन शहर में जेके बि घटियूं ॾिसो, ॿियूं 2 करोड़ जो हाणे बजट आयो आहे, दरिया खान जूं गलियूं घटियूं आहिनि, हुन में का बि शइ कान्हे, पैसा केॾे विया? हेल त बजट जी बि कान ॾिनी अथनि कंहिंखे पंहिंजो। हिते हिज़्ब इख़्तिलाफ़ आहे कोन, सभु मेंबर पाण में मिली जुली पैसा गीदनि में। असांजी घिटी कची बाती आई आहे पोयां, हिन में ना वाटर सप्लाई आहे, ना नाली जो निकास सुठो नमूने खां थिए थो। तव्हां ॾिसी सघो था नाली जो पाणी बिल्कुलु किथे टिक करे बीठो आहे, भंगी बि महीने 15-20 ॾींहं मस अची थोरी घणी सफ़ाई करे हले थो वञे। वाटर सप्लाई जो सफ़ा बेकार लॻो पियो आहे, मतिलबु जॾहिं मोटर हलायूं था नी, गटर जो पाणी मिक्स थी अचे थो। इहो हाणे मतिलबु आवाम जे लाइ सिहत जो मसइलो सभिनी खां पहिरियां आहे, पर असांजे हिते को हाल अहवाल ई न आहे को, मतिलबु वाटर सप्लाई जेको ग़रीब आवाम लाइ सुख करे ॾियूं। ऐं वरी असांजो इहो गर्ल हाई स्कूल आहे, हीअ त सफ़ा को बेकार लॻो पियो आहे, को जो परेशान हाल आहे, सफ़ा पासे में ठहियल आहे, को मतिलबु ठाहिण जो कुझु न कुझु बि कोन्हे। हा ॿुधो, ऐं वरी मेन चीज़ असांजो रेलवे जो फाटक बि आहे, वरी स्टेशन आहे असांजो, उहो त स्टेशन जेके बुज़ुर्ग माण्हू मथे चढ़ी बि कोन था सघनि, सभु हेठि लॻो पियो। हर साल इलेक्शन में असांखे चवंदा भई हीअ हाणे इहो तव्हांजो प्लेटफॉर्म ठही वेंदो, पर प्लेटफॉर्म ठहे कोन थो, अलाए ख़बर न आहे, असां जॾहिं गुज़ारे वेंदो पोइ ठहंदो। क़ौमी असेंबली तक NA 205 जो जाइज़ो वठंदासीं त उनजी कुल आबादी 8,95,526 आहे, जिते रजिस्टर्ड वोटरनि जो तइदादु 4,72,865 आहे। इन तक में कंडियारो, मेरापुर ऐं भिरियासिटी तालुकनि जो कुझु हिसो शामिलु आहे। इन तक जे वॾनि शहरनि में कंडियारो, मेरापुर, भिरियासिटी, थारूशाह, दरबेलो, हालाणी, भिरिया रोड, लाखा रोड, खानवाण, मबदर जतोई, कोटड़ी कबीर समेत ॿिया नंढा वॾा शहर अची वञनि था। इन तक ते पिणु 2018 जे आम चूंडुनि में पीपुल्स पार्टी जो सैद इब्रार शाह कामयाबु थियो हो, जॾहिं त ईंदड़ चूंडुनि में पिणु साॻियो उम्मीदवार पीपुल्स पार्टी नामज़द कयो आहे। क़ौमी असेंबलीअ जे इन तक में सूबाई असेंबली PS 32 ऐं PS 33 पिणु अची वञे थी। PS 32 कंडियारो ते पीपुल्स पार्टी जो सरफराज़ शाह कामयाबु थियो हो, जॾहिं त पीपुल्स पार्टी खेसि ॿीहर टिकट जारी कई आहे। अहिड़ी तरह PS 33 भिरियासिटीअ ते मुराद अली शाह सदाईं चूंडबो आयो आहे ऐं हाणे वरी पीपुल्स पार्टी संदसि पुटु सैद हसन अली शाह खे टिकट ॾिनी आहे। इन्हनि तकनि में शामिल शहरनि कंडियारो, मेरापुर, भिरियासिटी, भिरिया रोड, खानवाण समेत अक्सर शहरनि जी हालति ख़राबु आहे। अक्सर शहरनि खे ॻंढींदड़ रोड रस्ता तबाह थियल आहिनि। तक जा रहवासी चवनि था त ठीकनि जा पैसा खाइजी विया, रोड रस्ता खाइजी विया, अञा वरी उहे साॻा, उहो चवंदा आहिनि सिंधी ॿोली में चवंदा आहिनि साॻा लाटू साॻा चुंब, वरी साॻियूं ॻाल्हियूं, वरी साॻा सुच, वरी उहे ई साॻी में क़यादत असांजे मथां मुड़ी वई आहे। आख़िर हिन जो ही केरु मुआशिरो तब्दील कंदो, हिन जे लाइ केरु तब्दीली आणींदो? असां छा मलाइक ईंदा छा उहे तब्दीली आणींदा कंडियारो में? कंडियारो तारीख़ी शहर आहे, 16 यूनियन काउंसिलूं आहिनि कंडियारो में। मां पुछां थो त कहिड़ी हिननि तरक़ियाती कमु कराया आहिनि? छा कहिड़ो कमु थियो आहे असांजे कंडियारो तालुके में? उहे ॿुधाइनि त सही, साबित कनि। 15 साल अॻु में बि उहे माण्हू मुड़िया विया पीपुल्स पार्टी, वरी बि हींअर बि असां ते वरी उहे साॻिया माण्हू मुड़िया विया आहिनि। असां इन्हनि जे लाइ इंशा अल्लाह ताला हींअर अवाम सुजाग थिए,
पंहिंजा हक़ छीनी वठे। जॾहिं वोट माण्हू ॾियणु वञे थो न, पंहिंजे ज़मीर जो सौदो न करे, पंहिंजे ॿचनि जो सौदो न करे, उते ज़मीर हुननि खे मलामत कंदो, पूरो कंडियारो ॿुॾे पियो। छा हो कंडियारे सां अशर छा हो? माण्हू केॾा परेशान हुया बारिशनि खां वठी, उहे कम न थिया आहिनि। उहे माण्हू, उहे साॻियां वरी माण्हू असांजे मथां मोड़िया विया आहिनि। आख़िर इहा तब्दीली केरु आणींदो? तव्हां असां न आणींदासीं, इहे अवाम न आणींदो। छा मथां आसमान तां मलाइक ईंदा, उहे आणींदा छा? ख़ुदारा सोचो, पंहिंजे ॿचनि जो सोचो, पंहिंजे जे लाइ सोचो। हिन तक़दीर जो फ़ैसिलो उहो कजो जेको तारीख़ी फ़ैसिलो हुजे। हो चवंदा आहिनि त हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि, हो वोट भली पैसा बि जेकॾहिं ॾियनि था न, पैसा बि वठोनि, जॾहिं तव्हां इलेक्शन में वोट ॾियणु वञो न, पर वोट पंहिंजो सोचे सम्झे ज़मीर पंहिंजो तव्हांखे मलामत कंदो त 15 सालनि में इन्हनि माण्हू असांजे लाइ छा कयो, वरी असां उन्हनि खे वोट ॾेई वरी उन्हनि खे असां पंहिंजे मथां मारींदासीं त पोइ असां सां हशर छा थींदो, असांजे ॿचनि सां हशर छा थींदो? इहे त असेंबलियुनि में ॻाल्हाए ई नथा सघनि न, पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाए नथा सघनि। ग़रीब ग़रीब थींदो थो वञे, अमीर अमीर थींदो थो वञे। ख़ुदारा पंहिंजे अलाह जे ख़ौफ़ खां डिॼो, हक़ी फ़ैसिलो कजो ऐं हक़ी पंहिंजा अहिड़ा माण्हू मोड़िजो, अहिड़े माण्हुनि खे टिकेट ॾियो जेके पंहिंजे असां अवाम जे लाइ भलाई जे लाइ कमु कनि। 15 सालनि में हिननि जहिड़ी सिंध जी हालत कई आहे, उन सां गॾु हिन कंडियारे जे इलाइक़े जी अहिड़ी बदतरीन हालत कई अथनि। पोयों टेन्यूअर त अहिड़ो ख़राबु गुज़रियो आहे, जंहिंमें कुदरती आफ़त बरसातूं पयूं, हर हिकु शइ तबाह थी वई, फसल तबाह थी विया, घर ड्रही विया, पर हुकूमत जे तरफ़ खां को बि तदारक न कयो वियो ऐं ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो। एसि ताईं जेके टेंट वग़ैरह ॿाहिरीं दुनिया ॾिना, उहे बि हिननि खपाए ग़रीबनि ताईं न पहुचाइनि। ग़रीब वीचारा उहे दरपदर ज़िंदगी गुज़ारनि था। वरी ताज़ो घरनि ठाहिण जे लाइ साईं ॿाहिरीं सरकार UN वारनि हिननि जेको आहे सो इमदाद ॾिनी आहे। हाणे उन इमदाद मां बि मां ॻाल्हि कयां त असांजे ॻोठ हिन शहर कंडियारे में जेकॾहिं 3000 माण्हुनि जा घर मंज़ूर थिया आहिनि, त हींअर ताईं 100 माण्हुनि खे पैसा मिलिया आहिनि। साल गुज़री वियो आहे, त इहे पैसा बि असांखे त ख़दशो आहे त पीपला खाई वेंदा ऐं ग़रीबनि ताईं अॼु कुझु बि न पहुतो आहे। उन खां पोइ जेको ॿिज, कलर, हर शइ, जेका कलर जी बोरी 38 वारी उहा 6000 थी खपे। ब्लैक ते सभु ऑफिसर पीपला सभु इन धंधे में लॻा पिया आहिनि। DAP जी बोरी जंहिंजी क़ीमत 10,000 आहे, उहा 17-18 में थी मिले। हर तरह खां असां मायूस आहियूं। जेकॾहिं मथीं क़यादत, असां त PP जे गवर्नमेंट मां ई बेज़ार आहियूं, पर हाणे जे फ़ैसिलो कयो अथनि, अलाह हिननि खे ईमान ॾिए ऐं अवाम खे ईमान ॾिए त सोचे सम्झी वोट ॾियनि, अहिड़नि माण्हुनि खे ॾियनि जेके अवाम जो हॾ ॾोखी हुजनि ऐं माण्हुनि जे भले लाइ सोचनि। आम चूंडूं 8 फेबरवरी ते थियणियूं आहिनि, जिन लाइ उमेदवारनि जी हतमी नालनि जो ऐलान बि थी वियो आहे ऐं उमेदवारनि पारां चूंड मुहिम पिणु शुरू कई वई आहे। 5 सालनि खां रहियल उज़ुर ख़ाइनि खां चूंड मुहिम जी शुरूआति कंदे उमेदवार वोटरनि खे क़ाइल करे रहिया आहिनि त हू कामयाबु थी अवाम जी ॿीहर ख़िदमत कंदा। हाणे ॾिसणो उहो आहे त अवाम उन्हनि उमेदवारनि खां बुनियादी सहूलियतूं न मिलणु, शहरनि जी अबतर हालत समेत बेरोज़गारी, बुख ऐं बदअमनी बाबति सुवाल करे थो, या वरी उमेदवारनि जे आसरनि दिलासनि में अची खेनि वोट करे थो। कैमरामैन फराज़ मेमण सां गॾु काज़ी ज़ुल्फ़कार, KTN न्यूज़, नौशहरो फ़िरोज़।